इस्लामाबाद में मीडिया के ब्रीफिंग ॾींदे पॾे खाते जे तर्जुमान नफ़ी ज़करिया चयो त पाकिस्तान नई अमरीकी पॉलिसी खे रद्द करे छॾियो आहे। पाकिस्तान क़ौमी मुफ़ाद ख़ातिर दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी रखंदो। हुकूमती फ़ैसिले बाबति अमरीका ऐं आलमी बिरादरी आगाह थी चुकी आहे। हुन चयो त पाकिस्तान जी काबीना ऐं क़ौमी सलामती बाबति कमेटी पंहिंजी हिकमत अमली वाज़ह करे छॾी आहे। बिना फ़र्क़ जे दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। कंहिं ॿिए मुल्क पाकिस्तान जेतिरी क़ुर्बानी नाहे ॾिनी। संदसि चवणो त पाकिस्तान क़ौमी मुफ़ाद ख़ातिर दहशतगर्दनि ख़िलाफ़ जंग जारी रखंदो, जंहिं बाबति आलमी बिरादरी खे आगाह करे चुका आहियूं। पॾे खाते जे तर्जुमान चयो त पाकिस्तान अमरीका सां गॾु कमु कयो ऐं मुख़्तलिफ़ मौक़नि ते सहकार कयो। भारत जहिड़ो रियासती दहशतगर्दी में मुलज़ मुल्क खिते में अमन जो ज़ामिन नथो थी सघे। हुन चयो त कुलभूषण यादव जी गिरफ़्तारी मां साबित थियो त भारत पाकिस्तान अंदरि दहशतगर्दी करे रहियो आहे। पाकिस्तान में भारतीय तक़रीबकारी खे हर फोरम ते उजागर कयो वियो आहे। नफ़ी ज़करिया चयो त भारतीय हिंदू इंतहा पसंद भारतीय इदारनि ते हावी थी चुका आहिनि, जेके अदलिया जे फ़ैसिलनि ते बि असरअंदाज़ थी रहिया आहिनि, जंहिंजी भारतीय फ़ौज पुठिभराई करे पई। संदसि चवणो त वज़ीर आज़म सऊदी ऐं परॾेही सेक्रेटरी तमीना जंजुआ चीन जो दौरो कयो। परॾेही वज़ीर खिते जे मुल्कनि जा दौरा कंदो, जंहिंजो मक़सदु दोस्त मुल्कनि सां सलाह मशवरा करणु आहे। नफ़ी ज़करिया चयो त पाकिस्तान जी पोज़ीशन वाज़ह आहे। हुननि सचाई सां अफ़गानिस्तान में अमन लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। अफ़गानिस्तान में अमन इस्तेहकाम पाकिस्तान जे मुफ़ाद में आहे। हुन चयो त भारत वालर कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी ऐं ज़ुल्म करे रहियो आहे, जंहिंजी हू मज़म्मत कनि था। संदसि चवणो हो त हुरियत अॻवान सैयद अली गिलानी, यासीन मलिक, शबीर अमन शाह, आसिया अंदरानी खे हिरासत में रखणु ऐं कश्मीर जी जाग्राफ़ी अहमियत खे तब्दील करण ते ॻणती आहे। परॾेही खाते जे तर्जुमान चयो त पाकिस्तान गॾियल क़ौमुनि आॾो कश्मीर जो मसइलो उथारियो आहे। हू मसइले जो ॻाल्हियुनि ज़रिए हल चाहिनि था। परॾेही खाते जे तर्जुमान नफ़ी ज़करिया जो चवणो हो त ॾखण एशिया हाणे मुआशी सरगर्मियुनि जो मर्कज़ बणिजी वियो आहे। नई सूरत हाल में इलाइक़ाई सरगर्मियुनि में इज़ाफ़ो थींदो।